बख्शापुर थाने जे अध इंडस हाईवे छिणकू स्टाफ वटां साले पटे जे हिंदू नौजवान विक्रम कुमार के दाड़े अगवा करे फरार थी विया। ॿुधाए पियो वञे त ॿुधल राति बडाणी शहर जे मंदिर में हिंदू कम्युनिटी जो मेलो हुयो, जिते साले पट खां आयल फनकार आयल हुआ, जेके राति जो महफ़िल करे सुबुह जो 8 बजे वापसि पंहिंजे शहर साले पट वञी रहिया हुआ त बख्शापुर थाणे जे अध इंडस हाईवे छिणकू स्टाफ वटि दाड़ियल कार खे रोके तबलो वॼाईंदड़ विक्रम कुमार खे अगवा करे खणी फरार थी विया। बे पासे साॻे वक़्तु सुबुह जो 8 बजे PPL गैस फील्ड कंदकोट वटि दाड़ियल कोच ऐं वेगन खे रोके मुसाफ़िरनि खां रोक रक़म, मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान फर्क़ करे फरार थी विया। जॾहिं त अहिड़े वाक़े बाद मुसाफ़िरनि पारां PPL गैस फील्ड वटि इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो। तंगवानी पुलिस थाणे जे अधु पीर अहमद शहीद मेदाणी बिरादरी जी बिंदरुनि में पुराणे तकरार ॿीहर कर खयो, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। पीर अहमद शहीद में ॾाणी बिरादरी जी बिंदरुनि विच में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं लॻण जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में रामिन अली ॾाणी, शामरात ॾाणी, शौकत अली ॾाणी ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे वारसनि अस्पताल मुंतक़िल कयो। इन मौक़े ते रामिन अली ॾाणी राब्तो करण ते ॿुधायो त जागरण ॾाणी, दाइम ॾाणी, मुनीर ॾाणी, मोहम्मद आज़म ॾाणी ऐं ॿियनि असांजे माण्हुनि मथां हमिलो करे लठियुनि जो वस्कार लाइ ॾिनो, जंहिंजे नतीजे में असांजा 4 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। मुतासिर दुर रामिन ॾाणी SSP कश्मीर कंदकोट ऐं SHO तंगवानी खां मुतालबो कंदे चयो त असां सां इंसाफ़ करे असांजे ज़ख़्मियुनि जो केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। केॾा न ख़ूबसूरत आहिनि असांजे कचे जा मंज़र, ड्रोन कैमरा जी अखि मां वरितल ही मंज़र शिकारपुर कश्मीर कंदकोट जे आस पास सिंधु दरिया जी कंदी कचे जा आहिनि। ही दिलि खे चोंदड़ मंदरु ॾिसी पंहिंजी सिंध जन्नत मिसल पई लॻे, पर रियासत जी कमज़ोरी सबबु ही इलाइक़ो कुझु ॾुआरनि हथां यरगमाल बणियल आहे। जेकॾहिं रियासत चाहे त कुझु घंटनि में ही इलाइक़ो कवर करे आङुरनि ते घणनि जेतिरनि ॾुआरनि खां आजो कराए सघे थी, पर रियासत जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। सवाल इन करे पैदा थियनि था त बलोचिस्तान जे पहाड़नि में लिकियल गोरीलनि खे पहाड़नि जे सुरंगनि में ॻोल्हे मारियो वियो। जेकॾहिं ओखनि जबलनि में अमन कराए सघिजे थो त पोइ कचो त रियासत अॻियां का ॻाल्हि ई कोन्हे। पर अलाए छो सिंध हुकूमत समेत अमन जा रखवाला इदारा बि इन मामले में बेवस नज़र अचनि पिया। शिकारपुर कश्मीर कंदकोट घोसपुर जी आवाम जो हिकु ई ख्वाबु आहे त हिननि जन्नत मिसल इलाइक़नि में अमन अमान अचे। साॻियो शमल अली मीरारी कलाम जियां झूंगारियो, हल त हलूं यार ॿेई घुमण कचेड़े, तितर जिते ॿोलण सुबुह शाम ॾे। हल त हलूं यार ॿेई घुमण कचेड़े, हल त हलूं हल त हलूं यार ॿेई घुमण कचेड़े, हल त हलूं हल त हलूं यार ॿेई घुमण कचेड़े, हल त हलूं तितर जिते यार ॿोलल शाम सुबुह ॾे, तितर जिते यार ॿोलल शाम सुबुह ॾे, हल त हलूं हल त हलूं यार ॿेई घुमण कचेड़े, हल त हलूं तितर जिते यार ॿोलल शाम सुबुह ॾे, तितर जिते यार ॿोलल शाम सुबुह ॾे, हल त हलूं हल त हलूं यार ॿेई घुमण कचेड़े, हल त हलूं। सावका यार
धरतीअ मां ख़ुशबू जी हुबकार अचे हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं तितिर जिते यार बोलल शाम सुबुहणे तितिर जिते यार बोलल शाम सुबुहणे हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं हो रोज़ था मलाह जिते ॿेड़ियूं हलायां रोज़ था मलाह जिते ॿेड़ियूं हलायां सिंधूअ जे सूंह जो था सैर करायां डंभरो ऐं मोराकी जिते पलो पचेड़े हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं तितिर जिते यार बोलल शाम सुबुहणे तितिर जिते यार बोलल शाम सुबुहणे हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं मारू मुंहिंजा माल कहिं सांग संघेड़े हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं तितिर जिते यार बोलल शाम सुबुहणे तितिर जिते यार बोलल शाम सुबुहणे हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं 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 हल त हलूं